इहा माई पंहिंजे भाउ ॾे वई हूंदी, तूं टेंशन न वठ। हुतां किले यूंटन मां वठी अची तुंहिंजी परसाव चलाईंदुसि। चाकर खान जे होश में अचणु खपे क्या? इन माई गुलनार खे ख़त्म करे छॾियो। मूंखे खाए अचण वक़्तु केरु केरु हुया हिते? सोटो ओॾी महिल त जाबर ऐं गुलशेर हुआ। असांजा दुश्मन लिकियल आहे। जेसीं ताईं इहे ज़ाहिर नथा थियनि तेसीं ताईं असां कुझु बि नथा करे सघूं। कुझु बि न। ख़बर ई नथी पवे त केरु पंहिंजो आहे केरु परायो, केरु सॼण आहे केरु दुश्मन, कंहिंमें हथ विझो। सुभाणे जेकॾहिं इहा माई गुलनार चाकर खान खे हथ अची थी वञे ऐं जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ वात खोले थी त पोइ मां पूरे तहलके जे मस्जिदुनि मां पाक किताब खणी मथे ते रखी तुंहिंजे मथां ॾाका वधी चढ़ी ईंदोसि ऐं पुट। अरे मूंखे सभु ख़बर आहे, हिन तर में ॻोठ में तोखां वधीक कमीनो कूड़ो केतिरा नाला तुंहिंजा वठा आहिनि। पेस्तनि जो घर ॿियो केरु आहे ई कोन।